नाज़रीन, मसूद भुरगड़ी जे अवाम वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट खे रद्द करे छॾियो आहे। ॾिसूं था गुलाम कादिर वसीर जी ही रिपोर्ट। वफ़ाक़ी सरकार पारां जेका 2020-2021 जी बजट पेश कई वई आहे, उहा बजट अवाम दोस्त आहे या न, उन हवाले सां अचो त मसूद भुरगड़ी रवासन सां मेहरान टीवी पारां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो हिन बजट जे बारे में छा चवणु आहे। न साईं, गरीब तक में किथे फ़ाइदो पहुचंदो। गरीब वीचारा 80 रुपया किलो अटो थी वियो आहे, 200 रुपया किलो घी थी वियो आहे, अटो दालूं 240-250 रुपया थी विया। गरीब वीचारा मरी विया आहे। हिकिड़े टाइम चाढ़ंदा बोर्ड, हिकिड़े टाइम आहे कोन्हे। पिनण में पूरा गरीब जी कहिड़ी हालत आहे। सुबुह जो वञनि तारीख़ नथी लॻे, वरी शाम जो ठलिया मोचे अचनि, वरी पाण में लठ जो फेको अथसि हिक ॿिए ते। गरीबत जे करे माण्हू आवाम ॾाढी परेशान आहे। ॾाढी महांगाई जे करे ॾाढी टेंशन में आहे। माण्हू मरण तरण लाइ तैयार आहिनि। सही इन के आवाम के को भी फ़ायदो कोन पहुचंदो, छो जो महंगाई उरूज से चढ़ी वही है। हर शइ जेका आहे सा खाधे पीते जी जेके ज़ख़ीरा अंदोज़ दुकानदार पंहिंजे मन मर्ज़ी जा रेट वठनि पिया। आवाम के को भी फ़ायदो कोन मिलंदो इनमें। ऐं जेके पघारदार मुलाज़िम आहिनि ऐं पेंशनर आहिनि, उन्हनि जूं पघारूं कोन जेको आहे सो वधायूं आहिनि, न पेंशन जी पेंशन वधाई आहे। तो इन जे करे इन में को भी असांखे फ़ाइदो क़ौम खे कोन मिलंदो, आवाम खे को भी रिलीफ कोन मिलंदो। छो तो गरीबन ला का बि शइ कोन रखी वई आहे कंहिं बि लेवल जी, माना उन्हनि खे रिलीफ न ॾिनो पियो वञे। ऐं महिरबानी करे कुझु गरीबनि लाइ सोचो वञे। ऐं ज़राइत खातो ख़ासि तौर ते असांजो जेको हिन मुल्क जो हिकिड़ो सम्झो त पायो आहे, उन खे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांखे कोन थो लॻे, हिन मां असीं मुतमिन न आहियूं बजट मां। महंगाई थी आहे, गरीब माण्हू किथां वीचारो गुज़ारे करे। हर शइ महांगी लॻी पई आहे, कहिड़ो वठी कोन थो सघे। अटो बि महांगो थी वियो आहे ऐं कंहिंजी पूरी थिए कोन पई। सभु वीचारो गरीब माण्हू परेशान आहे। जेका बजट पेश कई वई आहे, इन में असां उहा रद्द था करियूं। इन में आवाम खे को फ़ाइदो कोन्हे ऐं गरीब आवाम परेशान थींदी। इन में को फ़ाइदो हिननि खे कोन थींदो। त महांगाई घटि थींदी ऐं सब्सिडी ॾिनी वेंदी ऐं ॿियूं जेके आम शयूं उन्हनि ते रिआयत ॾिनी वेंदी, पर कल्ह उन में का ख़ासि रिआयत न ॾिनी वई। ऐं जेका असांखे उमेद हुई, घणो करे असां रिलेटेड एग्रीकल्चर सां सब्सिडी जेका हुई त भाण ते ॾिनी वेंदी, उन में का बि हिकिड़ी शइ वाज़िया कोन ॾिनी वई आहे कंहिं शइ ते सब्सिडी आहे या न। ऐं आमतौर ते जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे पिणु महांगियूं थी वियूं आहिनि। ऐं ख़ासि करे सिंध ते जेको असरु थियो आहे NSC अवार्ड में, उन ते तरक़ियाती बजट वग़ैरह उन में तमामु घणी कटौती कई वई आहे। ऐं असां इन बजट खे अवाम दुश्मन करार ॾियूं था। जी नाज़रीन, तव्हां हींअर मसूद भुरगड़ी रवासन जा मेहरान टीवी सां कयल वीचार ॿुधा। कैमरामैन नूर तुर्क सां गॾु गुलाम कादिर वसीर, मेहरान टीवी, मसूद भुरगड़ी।